बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तव्हां ॾिसी रहिया असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां हर वक़्तु ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर दुनिया जी ख़ुशी नसीब अता फ़रमाए। फ्रेंड, इन जी माज़रत हुजे, असां 2-3 ॾींहं तव्हांजे लाइ वीडियो न अची सघियो। फ्रेंड, अॼु जो असांजो मौज़ू आहे हिकिड़ो बांस चिॿरनि जे विच में। हिकिड़ो बांस झंग में शिकार ख़ातिर उॾामंदे भुलिजी पियो ऐं हिकिड़े बायाबान में अची निकितो जिते रुॻा चिॿरा ई चिॿरा रहंदा हुआ। चिॿरा बांस खे फिरी आया ऐं ठूंगनि सां मथो छिनी छॾियाऊंसि ऐं खंभड़ाटियूं पटे छॾियाऊंसि। चिॿरनि में हू को पइजी वियो त बाज़ असां खां मुल्क खसणु आयो आहे। जीअं घटीअ जा रोलू कुता फ़क़ीर जे गोदड़ीअ खे चिंबड़ी पवंदा आहिनि, तीअं चिॿरा बि हिन ग़रीब बांस खे चिंबड़ी विया। बांस हिननि खे चयो त ॿेली आऊं अव्हां जे हिन सॼे बायाबान खे छा करियां? अहिड़नि बायाबाननि खे आऊं कख बराबरि बि नथो लेखियां। आऊं बादशाहनि जे बंगलनि ऐं महलातनि में रहण वारो, सो मूं खे हिकु घड़ी बि सुख न ईंदो। भलाई करे छॾियो त आऊं भॼी वञां, पंहिंजे बादशाह भेड़ो थियां। तंहिं ते हिकिड़ो चिॿरो ॿियनि चिॿरनि खे चवणु लॻो त भाइरो, हिन मकार जे ॻाल्हियुनि ते मतां वेसाह करियो। ॿूथ त ॾिसो जो बादशाह जे कराईअ ते वेहण जूं लाफूं थो हणे। केॾां मुंहुं मरेम जो, केॾां टंडो लिहार। मेणो थी मकर सां असां खां घर छॾाइण आयो आहे। वक़्तु मुंझेसि एतिरो ई आहे जो जेकर हिकिड़ो ई चिॿरो हिकिड़े ई ठूंगे सां मग़ज़ ॾारे ॿ अधु करे विझेसि, सो थो बादशाहनि जी महलातनि में रहण जूं ड्राणूं हणे। बाज़ चयो, ए चोरऊं, यादि रखिजो, मुंहिंजे शहनशाह खे जॾहिं ख़बर पवंदी त मूं खे चिॿरनि हेतिरी क़दुरु तकलीफ़ ॾिनी आहे, तॾहिं अव्हां जो सारो मुल्क उल्ट पुल्ट कराए छॾींदो। अव्हीं त चिॿरा आहियो ऐं पर जेकॾहिं को बाज़ खणी मूं सां अजायो सजायो क़दम खणे त बि मुंहिंजो शहनशाह जेकर हिन खे बि पोपटियूं पढ़ाए छॾे। बादशाह सलामत जो मूं ते तमामु घणो राज़ आहे ऐं उन खे मुंहिंजी ख़िदमतनि जो घणो क़दुरु आहे। ए चिॿरो, अव्हां मुंहिंजे ॻाल्हि ते एतबार करियो। जेकॾहिं अव्हीं मुंहिंजे ॻाल्हि मञियो ऐं मुंहिंजे चवण मूजिबि अमल करियो त अव्हीं बि वॾा बाज़ थी पओ।